नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ही मूंखां बार बार सुवाल कयो वियो त तसव्वुफ़ जो इस्लाम सां कहिड़ो वास्तो आहे। छा इस्लाम मंझां कोई तसव्वुफ़ जा निशानात मिलनि था, दलील मिलनि था? पोइ हीअ जेका असांजी निशिस्त आहे इन में असीं कोशिशि कंदासूं त इस्लामी तसव्वुफ़ ते बहस ते कोशिशि इहा कबी त ॿिए कंहिं बि मज़हब जे बारे में तबसरो न थिए, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इस्लामी तसव्वुफ़ ते। तो इस्लामी तसव्वुफ़ साबित काथां थो थिए उहो बयानु कंदासूं, उन जे लाइ दलाइल कहिड़ा आहिनि उन्हनि जी कोशिशि कंदासूं बयानु करण जी। सो असल में जेको इस्लाम आहे उन इस्लाम खे जो हिकिड़ी निशिस्त में हिकिड़े ई पंहिंजो मौक़े महल ते नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन तमामु वॾी हिकिड़ी वज़ाहत सां वेही करे उनखे चैप्टर वाइज़ बयानु कयो आहे। उन्हनि जा जेके 3 अबवाब थियनि था उहे 3 अबवाब हिकिड़ी महफ़िल में सरकार नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन उहे बयान भी फरमाया ऐं उनखां पोइ उहे लिखिया भी विया, उन महिल लिखिया भी विया, छो त कातिब मौजूदु हूंदा हुया सरकार जी महफ़िल में, उहे लिखिया भी विया। सो वाक़ियो हीअं आहे त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी महफ़िल में हाज़िर थियो ऐं गोॾा भञी करे अदब सां वेठो। हाणे हिते सहाबा किराम काफ़ी तादाद में मौजूद भी हुया। हीअ ज़रूरत कुदरत खे पेश आई, पोइ उन जे करे हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलियो बि इन लाइ वियो। हाणे उहो अदब सां वेही करे अर्ज़ु करे थो, या रसूल अल्लाह मल इस्लाम, इस्लाम छा आहे? हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिरि व तुमिनु बिल क़द्रि खैरिही व शर्रिही मिनल्लाहि ताला वल बअस बादल मौत। पाण फरमायूं त अल्लाह ताला जी ज़ात ते, मलाइका ते, कुतुब अरबा ते, तमामु रसुल ते, आख़िरत जे ॾींहं ते ऐं तक़दीर ते, याने भलाई ऐं बुराई अल्लाह ताला जे तरफ़ां आहे इहा तक़दीर, ऐं मरण खां बाद में वरी ज़िंदह थियण ते ईमान रखण जो नालो इस्लाम। वरी वज़ाहत सां अक़ीदो बयानु फरमायूं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हिन में असांखे इहो सम्झायूं त जेकॾहिं तव्हां मुसलमान थियो था, तव्हां मुसलमान आहियो त तव्हांखे हिननि शयुनि खे क़बूल करिणो पवंदो, हिन मंशूर ते सिग्नेचर करणी पवंदी, तव्हांखे हीअ अक़ीदो रखिणो पवंदो। पोइ जॾहिं इहो पाण बयानु फरमायूं त इहो लिखियो बि वियो, उन महफ़िल खे सम्झायो बि वियो। पोइ इहो हिकिड़ो चैप्टर ॿधो वियो, हिकिड़ो बाब ठहियो, उन बाब जो नालो थियो इल्म कलाम, याने इल्मुल उसूल फिल अक़ाइद, इल्मुल अक़ाइद, उहो चैप्टर थियो। पोइ हिन चैप्टर ते अॻिते हली करे जीअं मुख़्तलिफ़ अदवार आया त हिन ते तमामु हिकिड़ो वॾा बहस थिया, याने हिकु त अक़ीदनि खे साबित करण जे लाइ उसूल बि ठाहिया विया, जंहिंसां उहा अक़ीदा कहिड़े तरीक़े सां कहिड़ियुनि आयतुनि मां अक़ीदो साबित थींदो आहे। दिली ख़्याल सां अक़ीदो साबित न थींदो आहे न। अक़ीदे साबित करण जे लाइ जेको आहे सो जेकॾहिं आयत हुजे या हदीस मुबारक हुजे त उहा कहिड़े पाए जी हुजे, कहिड़ी हदीस मां, कहिड़ी आयत मां जेको आहे सो अक़ीदो साबित थींदो आहे। अक़ीदो ईअं न आहे त कंहिं चङे माण्हूअ जो कौल हुजे त उहो अक़ीदो ठही वियो, उहो चङो कौल पंहिंजी जॻह ते, कंहिं बुज़ुर्ग जो कौल आहे उहो असांजो अक़ीदो नथो थी सघे। अक़ीदो उहो आहे जेको क़ुरान मजीद या हदीस मुबारक जी नस आयत मंझां साबित थिए,
जवात ज़कात, ज़कात ॾियो त नस आहे त सिधी सही आहे। त ईअं ई जेको अक़ीदो आहे न, उहो अक़ीदो उनखे ई चइबो जेको क़ुरान मजीद या हदीस मुबारक मां, आयत मुबारका या हदीस मुबारका नस मां साबित थिए, इहो अक़ीदो आहे। अक़ीदो इन्हनि शयुनि मां ठहंदो आहे। ईअं त हिन सिर्फ़ु नुक़्ते ते मां जेकॾहिं पंहिंजो ॻाल्हायां त मुंहिंजो सॼो ॾींहुं इन में लॻी वेंदो त आख़िर अक़ीदो ठहे कीअं थो, अक़ीदो छा आहे। त हीअ जेकी असांजे मुआशिरे में जेकी मज़ाहिब आहिनि, जिन वे ही अक़ीदनि ते तबसरा कया आहिनि, जिन वे अक़ीदनि ते झगड़ा कया आहिनि ऐं अक़ीदनि ते वेही हिक ॿिए खे काफ़र सॾियो आहे, हिक ॿिए खां नफ़रतूं कयूं अथऊं, सभु बेबुनियाद साबित थींदियूं सवाइ कंहिं चंद नुक़्तनि जे। इहे सभु जेके बि बहस थिया आहिनि, इहे सभु बहस अक्सर करे त इल्मुल अक़ाइद ते थिया आहिनि। अक्सर करे कुझु बाक़ी वञी बचनि था ॿिया फ़क़ही मसाइल या ॿिया कुझु। बहरहाल त हीअ सभु बेबुनियाद साबित थींदा, छो त इहे जेके आहिनि पंहिंजो नस आयतनि मां जहाँ अक़ीदा हिननि जा साबित नथा थियनि पिया। इहे हिननि जा पंहिंजा ख़्याल आहिनि, पंहिंजे पीरनि जूं, पंहिंजे गुमराह माण्हुनि जूं या अधूरनि माण्हुनि जूं हिकिड़ा ख़्याल आहिनि, उन्हनि जूं पंहिंजूं अक़ीदनि जूं वर्शाऊं आहिनि। बहरहाल इन ते नथा वञूं, इहो वरी लंबो क़िसो थींदो, हिनखे हिते क्लोज़ था कयूं। उनखां पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जन ॿियो सुवालु अर्ज़ु कयो, सरकार मल ईमान, ईमान छा आहे? हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं महिल ईमान जी तशरीह फरमाई, उहा फरमायूं त कलमा तय्यबा, नमाज, रोज़ो, हज, ज़कात, इहे जेके आहिनि इन्हनि खे बजा आणणु, इन जो नालो ईमान आहे। यानी जेकॾहिं तव्हां इस्लाम में दाख़िल थियो, पहिरीं तव्हां अक़ीदो रखियो, उनखां पोइ तव्हांखे ईमान तव्हांजो इहो आहे त तव्हां जेके पंहिंजो 5 अरकान आहिनि, इन्हनि अरकाननि खे क़बूल करे इहो करे ॾेखारियो। इहो इल्मुल फ़िक़ह सॾियो वियो। हिन जेका हीअ तशरीह थी, इनखे कलमबंद जेको कयो वियो, इन जो नालो रखियो वियो इल्मुल फ़िक़ह। ठीकु आहे। उनखां पोइ इहो लिखियो बि वियो बाक़ाइदे। वरी उनखां पोइ टियों सुवालु हुन अर्ज़ु कयो, सरकार मल एहसान, एहसान छा आहे? पाण फरमायूं त अंता बुदल्लाह क अन्नक तराहो फ इल्लम तकुन तराहो फ इन्नहू यराक, या इन्नहू यराक अल्लाह। ठीकु आहे। पाण फरमायूं त तूं इबादत अहिड़े तरीक़े सां कर, ईअं सम्झ त तोखे तूं अल्लाह ताला जी इन हैसियत सां कर, यानी तुंहिंजो हाल इहो हुजणु घुरिजे जो तूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो मुशाहिदो करे रहियो हुजीं। तूं इबादत इन तरीक़े सां कर जो तुंहिंजो हाल इहो हुजे जो तूं अल्लाह ताला जो मुशाहिदो करे रहियो हुजीं। इहा वरी सफ़ा सुपर कैटेगरी आहे, सुपरलेटिव डिग्री आहे, हिनखे चइबो आहे आख़िरी दर्जो सिफ़त जो। इहा तुंहिंजी सिफ़त हुजणु घुरिजे। पर जेकॾहिं इहो न हुजे त पोइ छा करें, छो त इन हालत ते सभु न आहिनि। पर जेकॾहिं इहो न हुजे त पोइ तूं इहो महसूसु कंदड़ हुजे, यानी तुंहिंजी दिलि जी कैफ़ियत इहा हुजे जो तूं इहो महसूसु कंदड़ हुजे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे ॾिसी रही आहे, यानी तुंहिंजे अंदरि उहा कैफ़ियत हुजे। ईअं मैं सिर्फ़ु न त भाई तूं सम्झें, न, सम्झण जी ॻाल्हि हिन में न आहे, तूं उहा शइ महसूसु करे रहियो हुजे, तुंहिंजी अंदरि उहा दिलि जी कैफ़ियत उहा हुजे। यानी हिन अहसान जे बयान में पाण फरमायूं त दिलि जी कैफ़ियतुनि जो बयानु फरमायूं नी। हीउ जेको टियों चैप्टर आहे जंहिंखे पोइ तरतीब ॾिनो वियो, जंहिंजो नालो इल्म तसव्वुफ़ बीठो, त उन जो मक़सदु इहो वञी थियो त इन में सिर्फ़ु दिलि जी कैफ़ियतुनि खे बयानु कयो वियो। यानी तव्हां इबादत कयो था त तव्हांजे दिलि जी कैफ़ियत इहा हुजे जो तव्हां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो मुशाहिदो कंदड़ हुजो। जंहिंजे लाइ ॾिसो जीअं ॿी हदीस मुबारक में अचे थो त अस्सलातु मेराजुल मोमिनीन, मेराज छा खे चइबो आहे? हीउ मुशाहिदो आहे, हीउ दिलि जो मुशाहिदो आहे, रूहानी मुशाहिदो आहे। सो हीउ पोइ 3 चैप्टर ॿधा विया। हाणे जेको टियों चैप्टर एहसान जो थिए थो न,
उन एहसान जे चैप्टर में तसव्वुफ़ जो मुकमल बयानु। हाणे जेको असांजो इस्लाम आहे उहो इस्लाम टोटल 3 अबवाब ते मुश्तमिल आहे। यानी इस्लाम जा ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चऊं त 3 बाब आहिनि: एहसान, ईमान ऐं इस्लाम, ईमान ऐं एहसान। तो मां कोशिशि इहा कंदो आहियां त जेका बि ॻाल्हि हुजे उनजो को वज़न हुजे, उन जे लाइ को दलील मज़बूत हुजे, ईअं ख़ाली हिकिड़ो ख़्याली तबसरो न हुजे उन ते। सो हाणे जेको हीउ एहसान जो बयानु आहे, बाब आहे, इन एहसान जे बाब मां तसव्वुफ़ साबित आहे ऐं उनजो पंहिंजो इहे दिलि जूं कैफ़ियतूं पैदा कंदड़ नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे दौर में बि हुया, सम्झो। उहे पंहिंजो जेको आहे सो नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी महफ़िल में 42 माण्हुनि जी जमात अची हाज़ुर थी ऐं सरकार जे हथ मुबारक ते बैत बि कयूं नसीब थी उन्हनि खे। पोइ उन्हनि छा कयो, उन्हनि रवियो कहिड़ो अख़्तियार कयो, दुनिया सां गोशा नशीनी कयूं, वेही करे सिर्फ़ु कैफ़ियतुनि जो ई मुशाहिदो कयूं, बातिनी मुशाहिदा कयूं, नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खां बातिनी फैज़ हासिलु कयूं, जंहिंजे लाइ जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हिकिड़ो अर्ज़ु कयो त सरकार तव्हां जे लाइ कहिड़ी फ़ख़्री ॻाल्हि आहे, हीउ हेॾो इस्लाम खे फ़रोग़ मिलंदो थो वञे। पाण फरमाए थो अल फ़क़्रु फ़ख़्री, हीउ जेको तॾीअ ते वेही करे मां हीअ रूहानी कैफ़ियतूं वंडियां थो ऐं ॿुधां थो, हीउ जेको हाल आहे इन ते मूंखे फ़ख़्रु आहे। ऐं बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त सरकार नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जेका फ़क़ीरी वंडी आहे, कानून जे दायरे में, हिकिड़े ज़वाबित जे दायरे में जेका वेही करे उनखे इस्टेब्लिश करे ऐं बाक़ाइदे तरीक़े सां जंहिं कैफ़ियतुनि खे जेको वंडियो आहे न वेही करे, त दुनिया जे तख़्ते ते उनजो कोई मिसाल मौजूदु कोन्हे को। त पोइ हीअ शुरूआति जेका थी वञी करे हिन एहसान जी, उहो हिन 42 माण्हू हुया, उन्हनि वेही करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रूहानी कैफ़ियतूं पैदा कयूं ऐं दुनिया सां ताल्लुकात घटाए छॾियऊं, न खाधे खे नज़र में रखियऊं, न लिबास खे नज़र में रखियऊं। ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा जन जे दौर में जेको आहे सो इन्हनि जी इबादत तरक़ी बि कई। उन्हनि जे दौर में जेको आहे अहिड़ियूं महफ़िलियूं लॻंदियूं रहियूं जंहिंमें उहे जेके असहाब हुया रूहानी कैफ़ियतुनि वारा, उन्हनि जे महफ़िलियूं गर्मा गर्म थियणु लॻियूं ऐं नफ़ली इबादतुनि ते घणो ज़ोर ॾिनो वियो हज़रत मौला अली मुश्किल कुशा जे दौर में। हाणे जेको तसव्वुफ़ आहे उनजी असल में तारीफ़ छा आहे, उहा तारीफ़ इहा आहे अतसव्वुफ़ तस्फ़ियतुल ख़यालात अन मा सिवल्लाह, यानी पंहिंजी दिलि खे ग़ैरुल्लाह जे ख़्याल खां पाक साफ़ रखणु, इहो तसव्वुफ़ आहे, सम्झो। यानी रूहानी कैफ़ियतुनि खे पैदा करणु। सूफ़ी बि जेको सॼो थो वञे न, इन ते बि असांजो निशिस्तूं लॻल आहिनि, बर्पा थियल आहिनि। सो असल में सूफ़ी बि उन जे करे चइबो आहे जेको ही थुल्हे धागे मां ओनी लिबास पाए करे पोइ वेही रहिया, उहो हिकु त झालाओ बि हूंदो हुयो, हलंदो बि घणो, उनजे करे उहो पाए वेही रहंदा हुया। ऐं नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन ख़ुदि लिबास सौफ़ पातो आहे। या अय्युहल मुज़म्मिल, इहो छा आहे, ऐं कमली वारा, यानी उहे जेका चादर लिबास सौफ़ पाए वेठा न, अलाह ताला खे बि उहा अदा पसंदि आई, अलाह ताला खे उहो लिबास पसंदि आयो, तॾहिं जेको आहे सो अलाह ताला फरमायो उहो चादर वारा, सुभान अल्लाह। हाणे 149 हिजरी, 149, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वञण खां बाद, दुनिया में पर्दे मटाइण खां बाद में इस्लाम पखिड़ियो कीअं, जीअं ज़ाहिरी इस्लाम पखिड़ियो न, त अहिड़े तरीक़े सां वरी हीअ रूहानी फ्यूज़ बि अॻिते वधंदा रहिया। हाणे 149 हिजरी आहे इहा, इन में जिद्दे शहर में शेखुल वान अलैहिर्रहमा, उनजो नालो आहे शेखुल वान, पोइ उन्हनि तसव्वुफ़ खे बाक़ाइदे हलायो, सिलसिले जी सूरत में हलायो,
मुरीदी जीअं सिलसिलो थींदो आहे, माण्हुनि खे दाख़िल करणु, वरी उन्हनि खे ज़िक्र जी अज़कार जी तलक़ीन करणु, लखनि जी तइदाद में माण्हू उन में शामिलु थिया, उन्हनि खे मुजाहिदो कराइणु, उन्हनि खां पोइ उन्हनि जी दिलि जे अंदरि मुकाशफ़ा पैदा करणु, तालीम ॾियणु बतदरीज, इहो हज़रत शेखुलवान कयो। इहो सिलसिलो 149 हिजरीअ में हलायो, शुरू कयो। अच्छा, नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जे दौर में ख़ुदि कैफ़ियतुनि जा हाल अहवाल सहाबा किराम ॾिना, उन्हनि खे सम्झाया विया। हिकु दफ़ो कंहिं सहाबी किराम जी जेको आहे सो वाक़ियो मौजूदु आहे त सुबुह जो टाइम हुजे, सरकार नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन अचनि पिया कंहिं रस्ते सां, उन सहाबीअ साम्हूं अची वियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खां पुछा कई, कैफ़ सबहत, या तुंहिंजी सुबुह कीअं गुज़री? त उन सहाबी अर्ज़ु कयो त सरकार, कुझु टाइम मुंहिंजो ईमान में गुज़रियो, कुझु टाइम मुंहिंजो कुफ़र में गुज़रियो। त सरकार फरमायो, वज़ाहत कर। अर्ज़ु कयईं, सरकार कुझु टाइम मुशाहिदो हुयो, वरी पोइ मुशाहिदो मुंहिंजे अंदरि उहो न बीठो। सो जेकॾहिं मुशाहिदे खे नज़र में रखो त उन्हनि जे मयार खां खे ॾिसो त याने हिकु त मुंहिंजो वक़्तु उन ज़ात बारी ताला जे मुशाहिदे में गुज़रियो, वरी कुझु टाइम मुशाहिदो न जो रहियो त इहो इनकार आहे। त पोइ पाण फरमायूं न, इहे दिलि जूं कैफ़ियतूं आहिनि, जंहिंजे लाइ सचल साईं फरमाए थो, कॾहिं मन माखोड़ी त कॾहिं केर छी। पर पाण उन्हनि जी वज़ाहत फरमायूं, इहे दिलि जूं कैफ़ियतूं आहिनि, इहे दिलि जा हाल आहिनि, दिलि जा अहवाल आहिनि। अहवाल हाल जो जमो आहे, अहवाल हाल जो जमो आहे, दिलि जा हाल आहिनि, अहवाल आहिनि। सो पंहिंजे दौर में बि साईं नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन उन्हनि दिलि जे कैफ़ियतुनि जा हाल अहवाल वरिता, ॾिना, उन्हनि खे सम्झाणियूं ॾिनियूं। कई अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि। सो असल में असां मुख़्तसर उन्हनि ते तबसरो कयूं था। जर्मनी जो हिकिड़ो फ़िलासफ़र आहे, उहो फ़िलासफ़र चए थो त जेको ही इंसानु आहे न, ख़ुदा जी तरफ़ केतिरियूं बि अखियूं बंदि करे, लेकिन उनजो असरु हर जॻह ते मौजूदु आहे। जंहिं तरफ़ मां तव्हां निगाह कंदो न त तव्हांखे वरी बि जेको आहे अलाह ताला जी ज़ात महसूसु थींदी। ही महसूसात ई त अॻिते खणे थी इंसान खे। वही ॾिसो तसव्वुफ़ में जेको कामिल दरवेश दर्स ॾींदा आहिनि न, त जीअं हाणे इस्लाम में हिकिड़ो अक़ीदो रखियईं, हर जॻह ते अलाह ताला जी ज़ात बाबरकात मौजूदु आहे, उहो ध्यान खां हटाए छॾियईं। पोइ जेके बुज़ुर्गान दीन आहिनि उहे महसूसु कराइणु शुरू था कनि। जॾहिं महसूसु कराइणु शुरू था कनि त पोइ ईअं ई उन जी दिलि जी रूहानी तरक़ी शुरू थी थिए न। इहे तरीक़ा आहिनि सभिनी जा। त हू चए थो फ़िलासफ़र त भई तव्हां भले अखियूं बंदि कयो, तस्लीम न बि कयो, फ़र्ज़ु कयो, चओ त न ख़ुदा मौजूदु न आहे, बल्कि ही जेके असां वटि इस्लामी दहरिया आहिनि, उनजो जेको ध्यानु आहे न उहो लफ़्ज़नि जी तरफ़ घणो आहे, ऐं मुशाहिदे जा त इनकारी आहिनि, उहे टोटल इनकारी आहिनि, दिलि जी कैफ़ियतुनि जा बि इनकारी आहिनि। तॾहिं त उन्हनि में फ़िरक़ाबंदी वधे थी न। जेकॾहिं न उहे दिलि जी कैफ़ियतुनि खे तस्लीम कनि, महसूसु कनि, त उन्हनि जे अंदरि फ़िरक़ावारियत पैदा न थींदी। सो दिलि जी कैफ़ियतुनि जा इहे इनकारी आहिनि। सो हीअ थो चवे त जेकॾहिं तव्हां न बि चओ, तव्हां ख़ुदा जो इनकार कयो, बेशक तव्हां ख़ुदा जो इनकार कयो, ख़ुदा जे मुशाहिदे जो इनकार कयो, महसूसात जो इनकार कयो, लेकिन पोइ बि तव्हांजी दिलि महसूसु कंदी त हर जॻह ते अलाह ताला जो जलवो मौजूदु आहे। जीअं न हिकिड़े पंहिंजो यूनानी जेको आहे सो साइंसदान हो, यूनान जो साइंसदान हो। पोइ उहो साइंसदान हिकु दफ़ो वञे पियो, उन सां रस्ते में को शख़्स मिलियो, उन चयोसि, यार मूंखे हीअ त हिकिड़ो मुशाहिदो सम्झाए, कंहिं मुतालिक़ हुयो, कंहिं साइंस जे मुतालिक़ हुयो। त उहो साइंसदान चएसि थो त थोरो तर्स, त मां चर्च मां थी मोटी अचां। त उहो हैरत में पइजी वियो, चई, यार तव्हां साइंसदान मुशाहिदा जा इक़रारी आहियो, त तव्हां त मुशाहिदे खे तस्लीम कंदा आहियो, तव्हांजो छा वञे मज़हब सां जो तव्हां अंधी ॻाल्हि ते ईमान रखो। त हुन चयोसि, हाली त न ॻाल्हाए, मां थी अचां। पोइ चर्च मां थी मोटी आयो। पोइ इन शइ ते तबसरो कयसि। हुन चयोसि, यार जॾहिं को वक़्तु अचे थो न तकलीफ़ जो, जॾहिं मुशाहिदे जी हद ख़तमु थी थिए, असांजे हिन एक्सपेरिमेंट्स जी हद ख़तमु थी थिए न, त दिलि ख़ुदि ब ख़ुदि ख़ुदा जी तरफ़ रुजू थी वञे।
उनखां पोइ वरी यूरोप जो हिकिड़ो आहे एज़ोस फ़लसफ़ी आहे, ईसाई मज़हब सां उनजो ताल्लुक़ु आहे। उहो चए थो त जेको ईसाईयत में ख़ालिस सूफ़ी हुया, जेके दिलि जे कैफ़ियतुनि ते तवजो ॾींदड़ हुया, उन्हनि खे कंहिं वक़्त में ज़ुल्म करे कढियो वियो हुजे। उन्हनि सां उन मज़हब में बि नाइंसाफ़ी थी। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे, अल शरीअतु अक़वाली व तरीक़तु अफ़आली वल हक़ीक़तु अहवाली वल मारिफ़तु इसरारी। फ़रमाइनि था त जेका शरीयत आहे, हीअ जेका असीं गुफ़्तगू कयूं था, हीअ ज़ाहिरी ॻाल्हाइण ॿोलाइण, इहा सॼी शरीयत आहे। वरी फ़रमाइनि था त जेको तव्हांजा कम आहिनि न, कमु करणु ॻाल्हियूं जेके आहिनि उहा त शरीयत थी वई, जेको कमु आहे उहा तरीक़त आहे। वरी फ़रमाइनि था त जेके ही दिलि जा अहवाल आहिनि, इहा हक़ीक़त अथव। हीअ चवनि था न तसव्वुफ़ इस्लाम मां काथां साबित आहे, उन्हनि जे लाइ आहे। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान आहे। फरमाइनि था त वल हक़ीक़त अहवाली, हीअ जेके अहवाल आहिनि न, इहा हक़ीक़त अथव। चए थो वल मारिफ़तु असरारी, हीअ जेके राज़ रमूज़ जेके ज़ाहिर थियनि था कुदरत जा, इहा मारिफ़त अथव। क़ुरान शरीफ़ में 30 सिपारे जी सूरत आहे, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति फ़लहुम अज्रुन ग़ैरु ममनून। अल्लाह ताला फरमायो त मां इंसान खे बुनियादी जेको पैदा फरमायो अहसन तक़वीम आहे। ठीकु आहे। हाणे अल्लाह ताला इंसान खे बुनियादी तमामु सुठो पैदा कयो, उनखां पोइ उनजे अंदर में हिकिड़ो पर्दो रखी करे पोइ सुम्मा रददनाहु अस्फ़ल साफ़िलीन, पोइ उनखे मां हेठि जेको आहे सो करे उनखे हेठिएं दर्जे में रखियो। पोइ ही प्रोसेस त ॾेई छॾियईं न, तरक़ी करण जो हिकिड़ो ऐं सादत क़ुर्बे इलाही हासिलु करण जो उनखे रस्तो सम्झाए छॾियईं। मां तोखे हेठि रखियो, हाणे तूं पंहिंजी असुलु मक़सद ते अची पहुच। इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात, फरमायो अल्लाह ताला त पोइ नेक अमलनि जे वसीले सां अमल नेक सालिह कंदे, दिलि जूं कैफ़ियतूं पैदा कंदे पंहिंजे उन मक़ाम ते अची पहुचे। हीअ प्रोसेस अल्लाह ताला इंसान खे ॾेई छॾी। ऐं दिलि जी कैफ़ियतुनि खे पैदा करण जे लाइ जेको न तसव्वुफ़ में सम्झायो वेंदो आहे त भई ख़्वाहिशुनि खे छॾियो, गुनाह खे छॾियो, इन खे छॾियो। हाणे क़ुरान मजीद ख़ुदि इन दर्स खे बयानु फरमायो, वनहन नफ़्सा अनिल हवा फ़इन्नल जन्नत फ़हियल मावा। अल्लाह ताला फरमायो त जंहिं ख़्वाहिश खे रोकियो उनजो ठिकाणो जन्नत आहे। याने इंसान खे अहसन तक़वीम में पैदा फरमायो, उनजे अंदरि दिलि जे उनजे अंदरि पर्दो रखियऊं, उनखां पाण खां ई लिकाए छॾियईंसि इंसान खे। उनखां पोइ इनखे ॾिनई त हीअ प्रोसेस थी हिन तरीक़े सां। कहिड़ो प्रोसेस? त गुनाह खे छॾ, ख़्वाहिश खे छॾ, नाइंसाफ़ी खे छॾ, अल्लाह ताला खे महसूसु कर, ज़िक्र अज़कार जी तरफ़ रुजू थी, ख़ुदा जी तरफ़ रुजू थी, पंहिंजे दिलि जे कैफ़ियत खे पैदा कर। हीअं कंदे कंदे तूं उन अहसन तक़वीम जे मक़ाम ते अची करे पहुचंदे। हज़रत इमाम मालिक अलैहिर्रहमा फरमाइनि था त जेको सूफ़ी थियो ऐं फ़क़ीह न थियो, चए उहो ज़ंदीक़ थी वियो। याने सूफ़ीअ जे लाइ बि ज़ाहिरी इल्मु हासिलु करणु ज़रूरी आहे, त जीअं उन पंहिंजो क़वानीन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे, ईअं न त वरी गुमराही जी तरफ़ नफ़्स गेले खणी वञेसि। जंहिंजे लाइ जंहिंजे लाइ शाह बाबू रहमतुल्लाह अलैह जन फरमाइनि था त बग़ैर इल्म ते फ़क़्र कमावे, विच कुफ़्र ते ॿुॾे हू। वरी फरमाइनि था जेको फ़क़ीह थियो ऐं सूफ़ी न थियो, ज़ाहिरी इल्मु पातई पर हुन बातिनी इबादतूं करे पंहिंजे दिलि जी कैफ़ियत खे न उभारियो, त उहो फ़ासिक़ थी वियो। चए थो वरी जिन ॿिन्ही खे जेको हासिलु कयो उहो वॾो मुहक़क़ थी वियो। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, मा अरफ़नाक हक़ मारिफ़तिही। फरमाइनि था त जेको तोखे अल्लाह ताला मक़ाम ॾिनो न पंहिंजे सम्झण जो ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे सम्झण जो, चए त उहो हक़ तो अदा न कयो बंदा। हाणे ही जेके पंहिंजो
तसवुफ़ जे अंदरि दर्स ॾिना था वञनि न, ही बार बार पंहिंजो पाण खे सुञाणण जे बारे में ॾिना था वञनि त भई पंहिंजो पाण खे सुञाण। हिते जेको आहे इहा हदीस मुबारक मां बि इहा शइ साबित थी थिए भई बार बार पंहिंजो पाण खे सुञाण। जॾहिं बंदो पंहिंजे पाण खे सुञाणींदो नी त उन जे अंदरि उहे राहूं हमवार थींदियूं अलाह ताला जी ज़ात बाबरकात खे सम्झण जूं। यानी अलाह ताला जो जेको सम्झणु आहे उहो मबनी आहे इंसान जे पंहिंजे सम्झण खे। हाणे वरी जेको आहे सो इन्नी अनल्लाह, क़ुरान मजीद जी आयत मुबारक आहे, इन्नी अनल्लाह वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। चए थो ए बंदा मां अल्लाह आहियां, मां मालिक आहियां ऐं मां तुंहिंजे अंदरि मौजूदु आहियां पर तूं मूंखे नथो छो। अफला अलिफ जेको लफ़्ज़ आहे इस्तिफ़ामी आहे, पोइ तूं मूंखे छो नथो ॾिसीं। चए सुवाल थो करे अलाह ताला, हिकिड़ो अहसासु थो ॾियारे त भई जॾहिं मां तुंहिंजे अंदरि हर शइ रखी आहे, मां तुंहिंजे अंदरि मौजूदु आहियां, सिधो लफ़्ज़ आहे न, इन में को ॿियो इशारो बि न आहे। त मां जॾहिं तुंहिंजे अंदरि मौजूदु आहियां त पोइ तूं मूं ॾे रुजू छो नथो थिए। हाणे इन आयत मां असांखे इशारो थो मिले त पंहिंजे तरफ़ रुजू थियो। जीअं बुज़ुर्ग फरमायो जेके पंहिंजे अंदरि विया वरी न मस्जिद मंदरु विया, चए थो त अलाह ताला खे ॻोल्हण जे हिसाब सां जॾहिं पंहिंजे तरफ़ रुजू थिया, पंहिंजे अंदरि विया त पोइ उन्हनि ॿाहिरां कंहिं जॻह मक़ामनि ते वञी करे उन्हनि खे कोन ॻोल्हियो। सो ही इशारा छाजा आहिनि? ही सभु इशारा पंहिंजी तरफ़ आहिनि त पंहिंजे तरफ़ रुजू थियो, पंहिंजे तरफ़ रुजू थियो। भई ॾिसो न, जेकॾहिं इंसानु पंहिंजे तरफ़ रुजू थींदो, पंहिंजो पाण खां मारिफत जी जो तलाश शुरू कंदो न त उहो गुमराह न थींदो। पर जेको शख़्स ॿाहिरि लफ़्ज़नि में, अखरनि में, उसूलनि में, माहौल में, मुलनि में, इन्हनि अकाबिरनि में वञी ॻोल्हींदो त उहो नाकाम वेंदो। जीअं हाणे गौतम बुद्ध आहे, उन गौतम बुद्ध जो जंहिंमहिल दुनिया मां वञणु पियो थिए न त उनजो हिकिड़ो प्यारो ख़लीफ़ो हुयो, हुनजो सौट बि हुयो आनंद। उन सुवालु कयोसि त असांजे लाइ छा हुकुम आहे अॻिते? त पोइ ॿुध फरमायोसि त जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ताबेदारी कंदव तव्हां कॾहिं बि मंज़िल मक़सूद ते न पहुचंदव। त हू हैरत में पइजी वियो, हीअ त अजीब ॻाल्हि आहे, तुंहिंजी ताबेदारी जो न कयूं, तुंहिंजे कॾ छो आहियूं? चए त न, मां जेको तव्हां खां कमु करायो आहे हुनजो ज़ोर मुराक़बे ते हूंदो ऐं ज़ाहिरी असबाब खे छॾण ते। चई त जॾहिं जेको मां तव्हां खां कमु करायो आहे, जॾहिं तव्हां कमु कंदव त मंज़िल मक़सूद ते पहुचंदव, तव्हांखे निर्वाण नसीबु थींदो। वरी उन खां पोइ हदीस कुदसी, कुंतो कंज़ुन मख़फ़ियुन फ़अहबब्तु अन औरिफ़ फ़ख़लक़तुल ख़ल्क़। अल्लाह ताला फरमायो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़बान अक़दस मां अल्लाह साईं फरमायो त मां हिकिड़ो ॻुझो ख़ज़ानो हुयुसि, पोइ मुंहिंजे अंदरि हिकिड़ो चाह पैदा थियो त मां सुञातो वञा, त पोइ उन ख़ल्क़ खे पैदा कयो। हाणे हितां अंदाज़ो कयो त जॾहिं अल्लाह ताला पाण खे सुञातो वञण जी हिकिड़ो मुहबत पैदा कई, पंहिंजे अंदरि मुहबत ज़ाहिर कयईं, त पोइ उन कयो छा? ख़ल्क़ खे पैदा जो कयईं त यानी इन लाइ त हू मूंखे सुञाणे न। यानी हीअ जेका तख़लीक़ आहे, हिन जो मक़सदु अल्लाह ताला जी ज़ात खे सुञाणणु आहे। हाणे जेकॾहिं अॼु जो 14हीं सदी जो 15हीं सदी जो मुलो चवे त इंसानु अल्लाह ताईं पहुची नथो सघे, अल्लाह खे नथो सुञाणे सघे, अल्लाह ताईं रसाई न आहे, त पोइ त कूड़ो आहे न। छाजे करे? जो अल्लाह ताला फरमायो त अन औरिफ़, माना मां सुञातो वञा। जॾहिं मारिफत नसीब न आहे थियणी त पोइ हिन दुनिया खे अल्लाह ताला पैदा ई न करे हा न। छो त अल्लाह ताला फरमाए थो त मां पाण खे सुञातो वञण जे करे मां पैदा कयो, तख़लीक़ कई। तख़लीक़ इन लाइ कई त जीअं मां सुञातो वञा, मुंहिंजी मारिफत हासिलु थिए। सूफ़िन उहो कमु सूफ़िन कयो आहे न, हीअ मौलविन काथे कयो, मुलनि काथे कयो आहे। हे त झगड़ालू आहिनि, हे त पाण खां परे करण वारा आहिनि। इहे सूफ़ी आहिनि जेके पाण ॾे अंदरि ॾे घेलींदड़ आहिनि। वरी ॾिसो अल्लाह ताला फरमाए अर्रूह में कुलिर रूह मिन अम्र रब्बी वमा ऊतीतुम मिनल इल्मि इल्ला क़लीला। अल्लाह साईं फरमायो त ऐं नबी इन्हनि खे चओ त हीउ जेको रूह आहे न, इहो अल्लाह ताला जो अमर आहे। अमर रब्बी जेको आहे इहो तख़लीक़ रब्बी न आहे।
हीउ जेको रूह आहे इंसान जे अंदरि इहो पैदा न आहे, मख़लूक न आहे। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह बि इन ते जेको तिहाफ़तुल फ़लासफ़ा लिखियो न, उन में इन शइ ते उन तबसरो कयो त भई हीउ जेको रूह आहे इहो तख़लीक़ न आहे, हीउ रूह अमरे रबी आहे। सम्झो, हीउ अमरे रबी जॾहिं बंदे जे अंदरि विधई त इन मां साबित इहो थियो त अल्लाह ताला इंसान खे पैदा करे उन जे अंदरि हिकु अहिड़ो जुज़ रखियईं जेको तख़लीक़ न आहे। जेको न आहे तख़लीक़ त असुलु आहे न, त असुलु शइ जी तरफ़ रुजू थियण सां असुल जी तरफ़ वञी पहुचंदो माण्हू। सॼे क़ुरान मजीद खे जंहिंमहिल मुतालियो कबो नी त उन मां अहिड़ा कई इशारा मिलनि था, अहिड़ा कई निशान मिलनि था, अहिड़ा कई अक़ीदा साबित थियनि था जेकी असांखे पंहिंजे तरफ़ रुजू था कनि। पंहिंजे तरफ़ रुजू थियणु मारिफ़त इलाही हासिलु करण जो ज़रियो आहे। इन जा क़ुरान मजीद जे अंदरि हज़ारे मिसाल मौजूदु आहिनि। बाक़ी ॻाल्हि आहे अमल जी। कमु करण खां पोइ इंसान जे अंदरि शऊर पैदा थिए थो, अकुले जुज़ खां अकुले कुल जी तरफ़ इंसानु सफ़र करे थो, उन जे अंदरि कैपेसिटी वधे थी, रूहानी अहवाल वधनि था, हाल पैदा थियनि था ऐं उन जे अंदरि कैफ़ियत पैदा थियनि थियूं। उहे कैफ़ियतूं जेके इंसान खे परवान चढ़ाइनि थियूं। जेको असांजो नज़रियो आहे इस्लाम ऐं ईमान ऐं एहसान, इहो असांजो नज़रियो आहे। त जेकॾहिं 3 चैप्टर खे बंदि कयो, एहसान खे तव्हां बंदि कयो त पहिरियां 2 चैप्टर पंहिंजो पाण बंदि थी वेंदा। वरी जेकॾहिं पहिरें खे बंदि कयो त बाक़ी जेके 2 चैप्टर आहिनि उहे बि नाकारा साबित थींदा। छो त तव्हांजो जेकॾहिं अक़ीदो ठीकु न आहे त अक़ीदे ठीकु न हुजण जे करे इंसान जो को बि अमल क़बूल न पवंदो आहे। जीअं मिसाल वठो, कोई हिकिड़ो पंहिंजो एजुकेशन फाउंडेशन में नौकिरी हुजेसि, वरी ड्यूटी करे वञी करे एक्साइज़ पुलिस में, त पघार किथां खणंदो? त इहो ई मिसाल आहे न, त इंसान जो अक़ीदो ठीकु हुजण बि ज़रूरी आहे। याने जेको इस्लाम आहे चैप्टर, उन जी बि ॼाण ज़रूरी आहे। वरी उन खां पोइ जॾहिं हुन अक़ीदे जो इज़हार कयो, क़बूलु कयो, त उन खां पोइ उनखे अमल बि ज़रूरी आहे। याने ज़िंदगी जेका हीअ गुज़ारे थो पियो, इन जो नालो वरी ईमान आहे। त हज, रोज़ो, ज़कात, कलमा तय्यबा, पहिरियों कलमा तय्यबा अचे थो। सो याने जेकॾहिं इंसानु तसव्वुफ़ खे कढे थो न, त बाक़ी 2 चैप्टर बि नथा रहनि पहिरियां। वरी जेकॾहिं पहिरें ॿिनि खे पकिड़े थो, पोएं खे छॾे थो, त भई पोइ उन में रिया बि पैदा थींदो, उन में उहो गुनाह खे बि न छॾे सघंदो। गुनाह खे बि इंसानु तॾहिं थो छॾे न जॾहिं उन जे अंदरि दिलि में एहसास ख़ुदाबंदी पैदा थो थिए। याने सूफ़ीअ जो जेको पहिरियों दर्स आहे न, त भई महसूसु कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे, महसूसु कयो। पहिरें इक़रार कयईं अल्लाह जी ज़ात आहे, उन खां पोइ उनखे महसूसु बि त करे न। हाणे ॾिसो न, एहसान में इन इस्लाम में हुन ऐलान कयो त मां ख़ुदा ते भरोसो रखां थो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ते, मलाइका ते, किताबनि ते, नबियनि ते। हाणे उन खां पोइ जेकॾहिं महसूसु ई न करे त पोइ उहो उनजो ऐलान कहिड़े कम जो आहे? तसव्वुफ़ खां सवाइ पहिरियां 2 चैप्टर अनकम्पलीट थींदा। 3 चैप्टरनि खे गॾु हलाइणो पवंदो आहे, तॾहिं उहो इंसानु कामिल मुस्लमान थींदो आहे। कामिल मुस्लमान थींदो तॾहिं। ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी जेका असुलु तालीम आहे न, जेका असांजी तरफ़ अल्लाह ताला जी तरफ़ां आई ख़ालिस, उहा जेका आहे उहा तॾहिं वारी बादशाही आहे, अल फ़क़्रु फ़ख़्री। सो इन ॻाल्हि ते वरी बहस इन ते जेकॾहिं असीं इज़हार ख़्यालु कंदा वेंदासीं न, त हीअ नशिस्त तमामु लंबी थी वेंदी। सो जेकॾहिं ऐलान करे थो, इक़रार करे थो, वरी अमल नथो करे, त इहो त फ़ासिक़ थी वियो न, हज़रत इमाम मालिक वारी ॻाल्हि। सो जेकॾहिं इस्लाम खे तस्लीम करे थो त उनखे ईमान बि तस्लीम करिणो पवंदो, ईमान जो चैप्टर बि तस्लीम करिणो पवंदो।
जेकॾहिं ॿिन्ही खे करे थो त पोइ अमल पैरा थियणु, इन जो नालो त पंहिंजो जेको आहे सो तसवुफ़ आहे न। तसवुफ़ चइबो ई उनखे जे अमल करे ॾेखारे, नफ़्स खां ज़बरदस्ती कमु वठी ॾेखारे। हीउ नफ़्स एॾो मकार आहे जो इंसान खे गुमराह कंदो आहे, मकर करे वेंदो आहे, फ़रेब कंदो आहे। इन ते त मां जुदा हिकिड़ो पंधनामे मंझां वॾा जेके अहवाल आहिनि बुज़ुर्ग फ़रीदुद्दीन अतार जा, उहे मां उन ते जुदा हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे जेको अपलोड कंदा रहंदा आहियूं। उन में इन शइ जी वॾी वज़ाहत आहे। तसवुफ़ जे जेकॾहिं दर्स खे सम्झणो आहे न, कीअं माना राहूं तय कजनि, त पोइ हू जेको असांजो प्रोग्राम आहे सवाने हयात ऐं नसीहतूं फ़रीदुद्दीन अतार जूं, उनखे वरी शौक़ सां ॿुधो, दिलि में वॾी हिमत पैदा थींदी। ऐं आख़िर में दुआ आहे अलाह ताला असांखे पहिरीं सम्झ अता फ़रमाए, उनखां पोइ अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उनखां पोइ अमल जो नतीजो जेको आहे दिलि जे अंदरि कैफ़ियत खे पैदा फ़रमाए, अहसास खे पैदा फ़रमाए, महसूसु करण जी क़ुवत पैदा फ़रमाए, त जीअं असां कामिल इंसान बणिजी सघूं। वमा अलैना इल्लल बलाग।